अस्सलामुअलैकुम माया तव्हांजो पंहिंजो अमर लाइ ॿुधाए अॼु मुंहिंजे यूट्यूब चैनल जो पंजो व्लॉग आहे। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कयो, मुंहिंजे वीडियोनि खे शेयर कयो। हलूं था टंडोला यार जी तरफ़, ॾिसूं था छा थिए थो। एक मोबाइल जो कम कराइणो हो, छा थिए थो छा कोन थो थिए, मूंसां गॾु रहिजो। अॼु वारे मुंहिंजे इहे ब्लॉग में ॾिसूं था बाक़ी छा थिए थो छा न। मोबाइल ठाहिणो थोरो, मोबाइल लाइ निकिता आहियूं ठाहिण लाइ, मोबाइल मार्केट पुॼी आहियूं हाणे असां। निकिता आहियूं ॻोठ लाइ, मूंसां आख़िर ताईं गॾु रहिजो। ब्लॉग में जेको कुझु थींदो मां तव्हांखे ॾेखारींदुमि। निकिता आहियूं ॻोठ लाइ, मोबाइल असांजो तयारु थी वियो, कल्ह ॾेई वियासीं, मोबाइल असांखे अॼु मिलियो आहे। हाणे निकिता आहियूं ॻोठ लाइ, ॾिसूं था छा थिए थो छा न। कंहिं दोस्त खे ख़बर पई त असां टंडोला यार विया आहियूं, वरी उतां निकिता आहियूं, फ़ोन कई त ॾियो ख़बर किथे आहियो। असां चयो टंडोला यार मां निकिता आहियूं, चवे त मूंखां छो थिया वञिजो। हिकिड़ो त हीअ बात जेके तव्हां सुञाणो सही, दानिश साहब हिननि वटि हींअर पुॼी आहियूं, अञा ॿिया बि आहिनि, ॾिसूं ईंदा तव्हांखे आख़िर ताईं ॾेखारींदासीं। मूंसां ॻोठ ताईं गॾु रहिजो। चांहि आई आहे, ॾिसी सघो था, चांहि पीअंदासीं, पोइ ॾिसूं था छा थिए थो छा न। हीअ असांजो जानी चांहि बांहि पी पोइ कंदासीं केॾां पोइ ॾिसंदासीं छा थिए थो छा न। वरी थोरो हुननि जे छोकिरो जेको दोस्त हो हुनजो बाग़ हुन ते वियासीं त असांजी गाॾी थोरी पंचर थी, हाणे गाॾी पिया ठारायूं, मूंसां गाॾी ठाराए मूंसां निकिरंदासीं, ॾिसूं था छा आहे छा न। मूंसां गॾु रहिजो। निकिरूं था हितां बाग़ तां, ही दानिश साहब, ही राहुल, हेॾा भॼी केॾां अड़े। हाणे असां निकिरूं था ॻोठ जी तरफ़, हिननि सां कचारी वग़ैरह कईसीं, फुल थी आयासीं, हाणे हलंदासीं ॻोठ जी तरफ़। तव्हां मूंसां आख़िर ताईं गॾु रहिजो, ॾिसूं था छा थिए थो छा न। ॾेखारियो टंडोला यार में रस्ते में दोस्त मिली विया, उन्हनि वटि वियासीं, होटल ते चांहि वग़ैरह पीतीसीं, वरी उन्हनि जे बाग़ ते वियासीं, उन्हनि सां कचारी कईसीं, मज़ाक मश्करी थी। उन खां पोइ असां पुॼी आहियूं वापसि ॻोठ। हाणे हिन व्लॉग खे हिते ई ख़तमु था कयूं, थोरी हिकिड़ी ॿी प्रॉब्लम आहे, उन जे करे हिन व्लॉग खे हिते ई ख़तमु था कयूं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं मुंहिंजे वीडियोनि खे शेयर ज़रूरु कयो। सपोर्ट नथा कयो, तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे, मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कयो। अल्लाह हाफ़िज़।